बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह बक़रा रुकू नंबर 31। ए ॾिसंदड़ उन्हनि ॾांहुं न ॾिठो अथई छा जेकी पंहिंजे देसनि मां मौत जे भउ खां निकिता ऐं उहे कई हज़ार हुआ। पोइ अल्लाह उन्हनि खे फरमायो त मरो त मरी विया, वरी खेनि जीआरियाईं, छो त अल्लाह माण्हुनि ते वॾे फ़ज़्ल करण वारो आहे। पर घणा माण्हू शुक्र न कंदा आहिनि। ऐं ए मुस्लमानो, अल्लाह जे वाट में काफ़िरनि सां वेढ़ करियो ऐं ॼाणो त अल्लाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। उहो केरु आहे जो अल्लाह खे चङो कर्ज़ु उधारो ॾिए त अल्लाह उन लाइ घणे क़दुरु वधाए ऐं रिज़्क़ अल्लाह ताला तंग करे थो ऐं अल्लाह कुशादो करे थो ऐं ॾांहुंसि मोटाया वेंदो। मूसा खां पोइ बनी इसराइलनि जी टोलीअ ॾांहुं न ॾिठो अथई छा जेकॾहिं पंहिंजे पैगम्बर खे चयऊं त असां लाइ को बादशाह मुक़ररु कर त अल्लाह जे वाट में वेढ़ करियूं। तॾहिं पैगम्बर चयो त जेकॾहिं अव्हां ते वेढ़ लाज़िम कई वई त अव्हीं विढ़ण खे वेझा न वेंदव। चयऊं त असांखे छा थियो आहे जो अल्लाह जे वाट में उन ई हूंदे बि न विढ़ंदासूं जो असीं पंहिंजनि देसनि ऐं पंहिंजनि औलादनि मां लोधिया विया आहियूं। जॾहिं मथनि वेढ़ लाज़िम कई वई तॾहिं मंझाइनि ठोरनि खां सवाइ सभु फिरी विया ऐं अल्लाह ज़ालिमनि खे ॼाणंदड़ आहे। ऐं संदनि पैगम्बर खेनि चयो त अल्लाह तालूत खे अव्हां लाइ बादशाह मुक़ररु कयो आहे। चयऊं त उन जी बादशाही असां ते कीअं थींदी, इन हालत में जो असीं खांइसि बादशाहीअ जा वधीक हक़दार आहियूं ऐं माल मां घणाई न ॾिनी वई अथसि। ऐं पैगम्बर खेनि चयो त अल्लाह उन खे अव्हां ते पसंदि कयो आहे ऐं खेसि इल्म ऐं जिस्म में घणो वधायो अथसि। ऐं अल्लाह जंहिंखे घुरंदो आहे तंहिंखे पंहिंजो मुल्क ॾींदो आहे ऐं अल्लाह महिरबानीअ में कुशादगीअ वारो ॼाणंदड़ आहे। ऐं खेनि पैगम्बर चयो त उन जी बादशाहीअ जी निशानी अव्हां वटि संदूक जो अचणु आहे, जंहिंमें अव्हीं पंहिंजे पालणहार दिलि जो आराम ऐं जेकी मूसा जे ख़ानदान ऐं हारून जे ख़ानदान तबरुक छॾियो तंहिंजी बचत आहे। उन खे मलाइक खणी ईंदा, छो त उन में अव्हां लाइ बेशक वॾी निशानी आहे जेकॾहिं अव्हीं मञींदड़ आहियो।